करो हले तो हलो छो थो ॾेस यार छो छॾियो साहब तव्हांखे हिन जी ख़बर ई न आहे तिलक तो के ने बारे में सब खबर आ दादा हे केरु आहे हिन आलम में कीअं पहुतो मूंखे कहिड़ी ख़बर केरु आहे थोको हलो करो हले हले तो हर कंहिंजे खाधे में नज़र विझूं बीठो आहे हेॾे ज़माना मूंखे जल्दी नज़र लॻंदी अथई अरे राजा क्यों नजर लगी तो पोइ असां बुढ़ी मरूं न छॾियो यार हे थी न वञो पाण में हले नथो त धपा खयूं थी हलो बा पैसे तॾहिं बि पोइ ते शक हणंदो थो वञे ज़माना हिन कोड़े सां तूं यूट्यूब लाइ हिकिड़ो वीडियो ठाहे ठीकु हलो ज़माना वसीम ठीक तो चए वॾा लाइक मिलंदा राजा रिकॉर्डिंग करना रिकॉर्डिंग मैंने रिकॉर्डिंग क्या नाज़रीन असां लारकाणे जनाबाग में वीडियो शूट करे रहिया आहियूं तव्हांजे यूट्यूब चैनल जे लाइ अचो त हिन वीडियो में हिकु शख़्स सां तव्हांखे मिलायूं चाचा मां तव्हां सां ॻाल्हाए सघां थो फ़क़ीरनि खे चाचा थो चवई चाचा तव्हांखे रेडी वारे धड़का न मूंखे सुठो न लॻो हीउ वठो तव्हां सां ॻाल्हाइण ॿोलण लाइ दिलि थी चए इन करे मां अॻिते वधी आयुसि चाचा मां तव्हां सां ॻाल्हाए सघां ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे ईअं न चाचा हा पुट ॾाढी ख़ूबसूरत जॻह आहे वसीम चरियो थी पियो छा रिकॉर्डिंग दौरान छो थो ॻाल्हाए तूं कावा न कर तूं मूंखे ज़हर लॻंदो आहे पोइ वरी सफ़ा तेज़ाब लॻंदो आहे चाचा नाले ॿुधाइण में कहिड़ो हर्ज आहे चाचा मुंहिंजो नालो ज़मान आहे ऐं तव्हांजो यादि न आहे नालो यादि न थी इहो कीअं थो थी सघे नालो त असांजी सुञाणप हूंदी आहे चाचा नाले खां बग़ैर त असां कुझु बि न आहियूं तव्हां भला जवानी में छा कंदा आहियो यादि न आहे ओ माय गॉड मूंखे ॼाणी वाणी तव्हां उलझायो था तव्हां त मूंखे कतरी शफ़े जो गज़ल यादि ॾियाराए छॾियो जंहिंमें चए थो कत तलक क्षमा जली यादि नहीं शामे गम कैसे ढली यादि नहीं चाचा तव्हां त सुर सां सुर था मिलायो अञा चओ था यादि नहीं इस कदर याद है अपनी थी सदी किसने क्या चाल चली याद नहीं ओ वाह वॾो शाइर मिजाज आई चाचा तू किथां जो आई हम ज़माने में कुछ ऐसे भटके अब तो उसकी भी गली याद नहीं ज़बरदस्त चाचा तव्हां त असांजी दिलचस्पी वधाए छॾी ज़मानो मोबाइल जी मेमोरी फुल थी वई कुझु सब्र कर न डिलीट करे वठां
वाह ॾिस त सुधरियल पुट। वसीम थोड़ो कंट्रोल कर पाण ते, पोइ वरी जल्दी में चिड़ी वेंदो आहे। का ॻाल्हि नाहे, नी नाराज़गिरी मुंहिंजी 1 कलाक हलंदी आहे। रिकॉर्डिंग शुरू तो कयां? चाचा हाणे नालो ॿुधायो न चाचा, प्लीज़ चाचा। मूंखे मुंहिंजो नालो यादि न आहे, मूंखे सालनि खां वठी पंहिंजो नालो यादि न आहे। चाचा मूंखे पंहिंजे बारे में सभु कुझु सच सच ॿुधायो, मां तव्हांखे ख़र्ची बि ॾियां थो। अच्छा इहे वठो। संभाले वठि पाण वटि। वक़्तु मूंखे बि घणो कुझु ॾिनो हुयो ऐं पोइ वक़्तु सभु कुझु मूंखां खसे वरितो। जवानी, ख़ूबसूरती, शोहरत, दौलत, रिश्ता, सभु कुझु हुयो मूं वटि। वक़्त जी शाणी मां सभु किरंदा ऐं गुम थींदा विया। हाणे मूं वटि कुझु बि न आहे बचियो। मां बिल्कुलु अकेलो थी वियो, बिल्कुलु अकेलो। हेॾी वॾी दुनिया में अकेलो हुजणु वॾी भॻवान जी ॻाल्हि आहे। कोई त हूंदो तुंहिंजो। हा आहे, केरु आहे, किथे आहे? तन्हाई ऐं ईमान, इहे मिठी मूं वटि बचा आहिनि, जेके ईमानदारी सां मुंहिंजो साथ निभाए रहिया आहिनि। चाचो इसके सटियल तो लॻई। हा पुराणा, तोखे बि इश्क जी बीमारी लॻी। इश्क बीमारी न आहे, इश्क पाक जज़्बो आहे। हा, हिकु तरफ़ा मोहबत करणु इहो ख़तरनाक हूंदो आहे। मतिलबु तव्हांजो हिकु तरफ़ो प्यार हो चाचा? न, उहा बि मूंसां बेहद मोहबत कंदी। भला इश्क में नाकाम थी पाण खे तबाह करणु ज़रूरी आहे? इश्क में सभु कुझु क़ुर्बान करिणो पवंदो आहे। इश्क जी क़ीमत ॾाढी ॾुखी आहे। जवानी, ख़ूबसूरती, शोहरत, रिश्ता, सभु कुझु क़ुर्बान थी वेंदो आहे। छा भला तव्हां ॿिन्हिनि जो इश्क कामयाबु न थी सघे? तूं भला एॾा सवाल छो थो करीं? प्लीज़ चाचा ॿुधायो, प्लीज़ प्लीज़। असां शादी कई, असांखे पुटु बि पैदा थियो। पोइ हीउ सभु कुझु छा आहे? तव्हांजो हाल हीअं छो? तव्हांजी घरवारी, तव्हांजो पुटु किथे आहिनि? यादि न। ओए हो, वरी यादि नहीं? तव्हां हुननि खे छॾे हलिया वियो या तव्हांखे हू छॾे हलिया विया? कतील छपाई चयो आहे, किसने किया चाल चढ़ी यादि न। शायदि तव्हां सां वॾो धोखो थियो आहे। मूंखे कंहिंखां बि शिकायत कोन्हे। माण्हू हिन ज़िंदगी जी शिकायत कंदा आहिनि, रब जी शिकायत कंदा आहिनि। रब असांखे हिन ख़ूबसूरत दुनिया में मोकिले थो, ख़ूबसूरत ज़िंदगी ॾिए थो, जंहिंमें सभु कुझु हूंदो आहे ऐं उहो असां पाण विञाईंदा आहियूं। मूंखे लॻे थो तव्हां ॼाणी वाणी घणो कुझु लिकाइण था चाहियो। न, मूंखे जेको यादि आहे हिकु आख़िरी सुवाल, वरी कहिड़ो सवाल यादि कयो अथई? जीअं तव्हांखे ॿीहर ज़िंदगी ॾिनी वञे त तव्हां छा करणु चाहींदव? जे मूंखे ॿीहर ज़िंदगी मिली त मां कंहिं ते बि भरोसो कोन कंदुसि सवाइ पंहिंजे रब ते।
सवाल मां पुछां तोखां चाचा हिकु शो जेतिरा वणनि सवाल मूंखे पुछ मां ॿुधाई तूं पंहिंजे पीउ खे पियो आहे न चाचा हिन नंढो ॿारु हुयो त हिन जो पीउ हिकु हादसे में ॿुॾी मरी वियो हुयो। ये सफ़ा मामे जहिड़ो आहे। अल्लाह सलामत रखे। मां तोखे हथ लाए सघां? बिल्कुलु चाचा तव्हां मूंखे पंहिंजो पुटु सम्झो। भरोसो करणु सुठी शइ आहे, हद खां वधीक कंहिंखे भरोसो न कजे। हेलो अस्सलाम वालेकुम मामा। लारकानो शहर था घुमो मामा। चङो चङो पुट एंजॉय कर भले तूं। हिकु ॿ ॾींहं मामा लॻंदा। मोहतरमा जी मज़ार ते बि वञिणो आहे ऐं मोहन जो दड़ो बि घुमणो आहे। मां ॾे बि कॉल कनो करो घड़ी घड़ी परेशान थी थिए। हर हर मुखो थी पुछो। ओके मामा ओके ओके ठीकु आहे बाबा अल्लाह हाफ़िज़।